अॼु जंहिं छिरकाईंदड़ न्यूज़ स्टोरी ॾेई रहिया आहियूं उहा ताक़त अख़्तियार ऐं अवामी पैसनि जी मुबीना ग़लति इस्तेमाल जो संजीदा कहाणी आहे। गवर्नर हाउस जो हिकु अहिड़ो रिहाइशी मनसूबो जेको सरकारी मुलाज़मनि लाइ शुरू कयो वियो पर अॼु करोड़नि रुपयनि जी मुबीना करप्शन जी ज़द में अची वियो आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आहियां GM खोखर, तव्हां ॾिसी रहिया आहियो FIR डिजिटल। इन हवाले सां असांजी सेक्रेटरी वर्क्स एंड सर्विस नवाज़ सोहू सां फ़ोन ते राब्तो थियो, जंहिं जेको काफ़ी ॾींहंनि खां राब्तो न कयो आहे। ॿिए तरफ़ वज़ीर आला हाउस जे ज़रियनि जो उहो चवणु आहे त हीउ जेको गवर्नर हाउस जो जेको तरक़ियाती स्कीम आहे उन में सिंध गवर्नमेंट्स केतिरो जेको आहे सवाबदीदी फंड ॾेई सघे थी। उन हवाले सां ज़रियनि जो चवणु आहे त सिंध हुकूमत यानी कि वज़ीर आला सिर्फ़ु गवर्नर हाउस जी तरक़ियाती फंडनि लाइ 9 करोड़ 50 लख रुपयनि जी सवाबदीदी फंड ॾेई सघे थी, पर हिते त वधीक छिरकाईंदड़ ॻाल्हि उहा ई आहे त इन हिकिड़ी स्कीम लाइ जेको 57 करोड़ रुपयनि खां वधीक रक़म जारी कई वई आहे, जेको 2 क़िस्तनि में कई वई आहे। इहा पूरी जेका मिली भगत हुई उहा ठेकेदार ऐं वर्क्स एंड सर्विस खाते जे इंजीनियर ऐं 2 अहम माण्हुनि जी मदद सां मुमकिन थी आहे। गवर्नर हाउस मुलाज़मनि लाइ मल्टी स्टोरी 48 फ्लैट्स फेज़ 2 उहो मनसूबो शुरू में सिर्फ़ु 8 करोड़ 29 लख 48 हज़ार रुपयनि में मुकमल थियणो हो, जंहिंजी डेडलाइन जून 2024 मुक़ररु कई वई, पर हक़ीक़तूं कुझु ॿियूं ई मंज़र पेश कनि थियूं। साल 2022 में ही ठीको मुबीना तौर ते सियासी दबाव हेठि हिकु ठेकेदार आमिर फारूकी उर्फ़ आमिर पाकिस्तानी खे ॾिनो वियो। जॾहिं मनसूबो वक़्त ते मुकमल न थियो तॾहिं वर्क्स एंड सर्विस खाते जे ऑफिसरनि, जिन में सेक्रेटरी नवाज़ सोहू, चीफ इंजीनियर, एग्जीक्यूटिव इंजीनियर, सब इंजीनियर, लाॻापियल ठेकेदार शामिल आहिनि, मुबीना तौर नई हकमत अमली अख़्तियार कई। 2024 में आलमी महांगाई जो जवाज़ ॾेई मनसूबे जी लाॻत में वधीक 10 करोड़ 10 लख रुपयनि जो इज़ाफ़ो मंज़ूरु करायो वियो। हाणे सवाल उहो आहे, जॾहिं मनसूबो मुकमल ई न थियो हो त इज़ाफ़ी बजट कहिड़े बुनियादनि ते मंज़ूरु कई वई, पर मामिलो हिते बि ख़तमु नथो थिए, छो त इज़ाफ़ी फंड मिलण खां बावजूद कम जी रफ़्तार ऐं का नुमाया तब्दीली नज़र न आई ऐं पोइ साल 2026 में हिकु ॿियो वॾो धमाको थियो, जेको मनसूबे लाइ वधीक 39 करोड़ रुपया मुख़्तस कया विया। नतीजे तौर ते जेको मनसूबो 8 करोड़ 29 लख रुपयनि खां शुरू थियो हो उहो वधी करे लॻभॻि 57 करोड़ 35 लख 99 हज़ार रुपयनि ताईं वञी पहुतो, यानी मनसूबे जी लाॻत में तक़रीबन करोड़नि रुपयनि खां वधीक वाधि थी चुकी हुई, जेको पाण में वॾो हिकु सवाल पैदा थिए थो। उन दौरान हिकु ॿियो संगीन इल्ज़ाम बेसाम्हूं आयो आहे। हिकु MPA ऐं ठेकेदार आमिर फारूकी जे विच में मुबीना WhatsApp कॉल ते दावा कई वई त नए गवर्नर सिंध तरफ़ां भत्तो वसूल करण लाइ माण्हू मोकिलिया विया। जेकॾहिं हीउ दावा साबित थिए थी त मामिलो सिर्फ़ु माली करप्शन न पर ताक़त जे मुबीना ग़लति इस्तेमाल ताईं वञी पहुचे थो। ॿिए पासे ज़रियनि मूजिबि मनसूबे में देर जो सबबु फंड्स जो रोकजणु बि ॿुधायो वञे थो, जॾहिं त ऑफिसरनि जी मुबैना शमूलियत में सवालनि खे वधीक गंभीर बणाए थी। हाणे सभ खां अहम सवाल ही आहिनि, छा फंड्स न हुजण बावजूद बि बजट बार बार वधाई वई ऐं जेकॾहिं ऑफिसर ऐं ठेकेदार गॾु शामिल हुआ त ज़िम्मेवार आख़िर कंहिं ते आइद थिए थी। ही सिर्फ़ु हिकु मनसूबे जी कहाणी नाहे, ही अवाम जे टैक्स जे पैसे जी सरकारी निज़ाम ऐं एहतिसाब जे साख जो इम्तिहान आहे। माहिरनि मूजिबि जेकॾहिं हिन मामले जी शफ़ाफ़ ऐं गैर जानिबदार हक़ीक़त कई वञे त केतिरा ई अहम नारा साम्हूं अची सघनि था। हाणे फ़ैसिलो वक़्तु कंदो, छा सच साम्हूं ईंदो या ही केस बि फाइलनि जी वर्कनि में गुम थी वेंदो। नाज़रीन, अहिड़ियूं स्टोरियूं ॾिसण लाइ असांजे चैनल FIR डिजिटल खे सब्सक्राइब कयो, असांजे फेसबुक खे फॉलो कंदा रहो।